बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। उमेद त क़बूल पवंदो। दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। साईं, अॼु असां वरी हिक नए किसे सां तव्हांजे साम्हूं पेश थी रहिया आहियूं। मूंखे उमेद आहे त तव्हांखे असांजी हीअ काविश ज़रूरु पसंदि ईंदी। त हलूं था नए किसे जे तरफ़। को बादशाह हुयो, पंहिंजे दौर जो बादशाह हुयो। बादशाह त पाण रब जी ज़ात आहे, पर उहो हिन कूड़ी दुनिया जो हिकिड़ो बादशाह हो। हिकिड़े ॾींहुं उहो बादशाह ऊन्हारे जी मुंद हुजे, गर्मीअ जी। उहो बादशाह पंहिंजे वज़ीर सां गॾु निकितो घुमण जे ख़्याल सां। घुमंदे घुमंदे बादशाह ऐं वज़ीर अची हिकिड़ी नदी ही उन नदीअ जे किनारे सां हलण लॻा। नदीअ में पाणी हले पियो। बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त वज़ीर, वक़्त जी ॻाल्हि आहे, ॾिस त हिन महिल गर्मियूं आहिनि। गर्मीअ में जेकॾहिं माण्हू वेहिजे हिन नदीअ में त केॾो न मज़ो ईंदो, माण्हू खे केॾो सुकून महसूसु थींदो। पर वरी इहा ई साॻी नदी जेकॾहिं को सियारे में थधी राति हुजे, थधि हुजे घणी, जे उहो हिन ई साॻी नदीअ में माण्हू वञी लहे त मां सम्झां थो उहो त मरी वेंदो। वज़ीर बादशाह खे चयो त साईं, गुस्ताखी माफ़ थिए, त मुंहिंजी सम्झ थी चवे त ईअं न आहे। जेके ग़रीब आहिनि वीचारा, ख़ासि करे जेके दरिया ते रहनि था मुहाणा, उहे सर्दी तोड़ी गर्मी इन ई किनारे ते रहंदा आहिनि। उन्हनि जी रोज़ी रोटी इहा आहे, घर घाट निमित आहिनि। पोइ उहे न सर्दीअ खे ॾिसंदा आहिनि न गर्मीअ। कॾहिं राति जो हूंदो अथनि, भले सर्दी हुजे त बि दरिया में लही पवंदा आहिनि। उहे त हलनि था पिया। बादशाह चए त इहो वरी तूं कीअं थो चई, ईअं कीअं, माण्हू मरी वियो, ईअं नथो थी सघे। वज़ीर चए साईं, ईअं न आहे, तव्हां पंहिंजी तबियत जे हिसाब सां था ॻाल्हि कयो। बाक़ी जेके वीचारा महिनती माण्हू आहिनि त उन्हनि लाइ इहे शइ अहमियत नथी रखे। बादशाह चयो बसि हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि ते जो रद्द थो ॾीं, तंहिंजे करे हाणे सियारो अचे, सियारे में कंहिं राति थधि पई ॾाढी, हिकिड़ो माण्हू उनखे सिर्फ़ु रुॻो लांगोटो ॿधाईंदासीं, उनखे लाहींदासीं इन नदीअ में, त सॼी राति उन नदीअ में बीठो हुजे, पाणीअ में, थधे पाणी में, सिज उभरे ताईं बीह ॾेखारे। जे वियो जेरो बची त मां पोइ उनखे ॾींदुसि 5000 अशर्फियूं इनाम। वज़ीर चयो त साईं सही आहे, सही आहे इहो। बादशाह चयो त भला जे मरी वञे त? वज़ीर चयो साईं जे मरी वियो न त 10,000 अशर्फियूं मां ॾंड भरींदुसि। छो जेके महिनती माण्हू आहिनि न, उन लाइ सर्दी गर्मी जी का ॻाल्हि कान्हे। जे मरी वियो त 10,000 अशर्फियूं मां ॾंड भरींदुसि। बादशाह चयो ठीकु आहे, पर हाणे ॿुध, शर्त इहो अथई त राति चांड्रोकी न हूंदी, पर ऊंदाही हूंदी। चांड्रोकी राति न हूंदी, ऊंदाही हूंदी। वज़ीर चए साईं इन में कहिड़ो राज़ आहे? बादशाह चए त चांड्रोकीअ में दरिया में मौज हूंदी आहे। चंड में हिकिड़ो कुदरती सिस्टम रखियल आहे, चांड्रोकी राति थींदी आहे त पाणीअ में लहरूं उथंदियूं। सो
माना दरिया में जो चुरपुर हूंदी आहे त मथां चांडरो कीअं जे करे हुनखे एॾो पाणी थधो न लॻे, तंहिंजे करे ऊंदा ई राति हूंदी, थधे पाणी में हुनखे लाहींदासीं। शर्त ई आहे। बादशाह जो इहो बि मंतक हिकिड़ी अजीब हुई, पर वॾो माण्हू हुयो, केरु सही हिन ॻाल्हि खे रद्द करे। वज़ीर खे कहिड़ी मजाल। वज़ीर खिली चयो, साईं तव्हांजी जेकॾहिं इहा आहे त भला इहो बि शर्त मञूं। मोटी आया महल ते। टे चौथे ॾींहुं बादशाह वज़ीर खे इहा शर्त यादि ॾियारींदो। वज़ीर सियारो अचे, इहा शर्त अथई। वज़ीर चवंदो, हा साईं मूंखे क़बूल। अहिड़ी तरह केतिरा ॾींहं गुज़री विया, ईअं सर्दियूं बि अची वियूं। हाणे सर्दियुनि जी अञा शुरूआत हुई त हिकिड़े ॾींहुं बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर शर्त यादि अथई न? चई हा साईं। बादशाह चयसि मुंहिंजी ॻाल्हि मञ, इन शर्त तां लही वञ, अजाए कंहिंखे माराए न। अजाई ॻाल्हि जे करे मथां तोते बि माण्हू खिलनि ऐं को बेगुनाह मरी बि वञे असांजे इन शर्त जे करे, पोइ त तुंहिंजी सियाणप ऐं अकुल ते बि दाॻु लॻी वेंदो। पर वज़ीर चयो त साईं अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, तव्हां न उन माण्हूअ जो ख्यालु कयो, न मुंहिंजे अकुल ऐं रुतबे जो ख्यालु कयो। मां अॼु बि यकीन सां चवां थो त भले सियारे जी राति हुजे, पाणी में गुज़ारण सां माण्हू मरंदो न, पाणी में रहण सां माण्हू मरंदो न। ठीकु आहे साईं, हाणे सर्दियूं शुरू थियूं न, सर्दियूं तेज़ थियनि त तव्हां पाण ॾिसो। आख़िर साईं सर्दियूं तेज़ थियूं, पारा पवण लॻा। पारा पवण लॻा, पारनि जे करे वणनि जा पन फिका थी विया, नदीअ जो पाणी बि सुकी वियो। मथां जबलनि जो पाणी न पियो अचे त नदीअ जो पाणी बि सुकी वियो। बादशाह खे यादि हुयो, बादशाह कॾहिं शहर में पड़ो घुमायो त जेको माण्हू रुगो लांगोटो ॿधे ऐं इन नदीअ में सॼी राति सिज उभिरे ताईं बीहंदो, सुबुह जो सही सलामत बची निकिरंदो त मां हुनखे ॾींदुसि 5000 अशरुपे। जंहिंखे इहो शर्त मंज़ूर हुजे सुभाणे दरबार में अची हाज़िर। ज़ोर ज़बरदस्ती जी ॻाल्हि न आहे, जेको अचे। अब बादशाह जो ऐलान थी वियो, हर कंहिंखे ख़बर पई, शहर में भर पासे में ख़बर पई, सॼे शहर आस पास ॻोठनि में पई। हर को ईअं पियो चए, यार सर्दी आहे, कीअं ईअं थींदो, एॾी थधि, माण्हू कीअं बचंदो? न बा मतां माण्हू मरी बि पए, ग़रीब हुजे या अमीर, साह त हर कंहिंखे मिठो आहे। इनाम जी त लालच हुई, पर साह बि त मिठो आहे। एॾो इनाम हुयो, पर हाणे एॾे इनाम जे हूंदे बि भला साह हुजां त इनाम हुजे कहिड़े कम जो? माना हर को ॼण दिल्ली पियो वञे। ॿिए ॾींहुं सुबुह जो दरबार में हर को शख़्स दिलि में इहो शौक़ु रखी आयो त ॾिसूं त भला कंहिंखे थी खुटी खणे या कहिड़ो थो दिलेर अचे जेको इहा शर्त पूरी करे। हर को आयो रुगो इहो रौशो ॾिसण, सॼी दरबार माण्हू सां भरी पई हुजे, उहो का विथी न हुजे। हाणे इहे रुगो आया रौशे लाइ, ॾिसण लाइ। शहर मां ईअं सम्झ ज़रे गॾु सॼो शहर अची गॾु थियो, पर शर्त मञण वारो को अञा केरु कोन आयो। ॾिसण वारा आया, शर्त मञण वारो अञा केरु कोन आयो। वक़्तु पे गुज़रियो, वज़ीर घड़ी घड़ी पे पासा बदलाया, बादशाह पियो निहारेसि। इन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो ग़रीब माण्हू हुयो, शहर जे भरिसां हिकिड़े ॻोठ में ग़रीब हो वीचारो, 5 ॿार हुअसि ऐं माउ पीउ हुअसि, उन्हनि सां गॾु रहंदो, वीचारो ग़रीब हो, शहर जे ॿाहिरि। आकयसि वॾी ऐं वरी रब जी कुदरत, रब जी आज़माइश, घर जा भाती बेचारे हिन जा अक्सर बीमार रहंदा। हिकिड़ो चाक थिए त वरी ॿियो बीमार, तंहिंजे करे वीचारो खाइण में इन हिकमत जी ख़र्चनि में वीचारो पूरो हूंदो, हिन जी पूरत न थींदी। कॾहिं कॾहिं त वीचारो ईअं फाकनि ऐं लंघण बि हिन खे कढणा पवंदा, ॾाढो वीचारो उन जे करे परेशान रहंदो। इन खे बि कंहिं माण्हूअ ॻाल्हि कई त यार बादशाह कयो थी ही ऐलान,
500 रुपये ॾींदो, पर शर्त अथई हे, तो जे हुजई क़बूल, आहीं ग़रीब माण्हू, जे हुजई क़बूल पाण में भूतो भाई, त बादशाह ये शर्त रखी। हिन सोचियो वीचारे त यार हीअ बि कहिड़ी ज़िंदगी आहे, सॼो ॾींहुं थो लोड़ियां गॾह वांगुरु, त बि पूरी पई कान थी। दवा जी थो कयां, हिकमत जी थो कयां, त वरी पेट रहिजी थो वञे, पेट जी था कयूं त वरी बीमारी वधंदी थी वञे। हीअ बि कहिड़ी ज़िंदगी आहे, कहिड़ो सुकून आहे। भला रब ते रखां थो तोकल, हणां थो दाल, जे हूंदी हयाती त पवंदुसि बची, हूंदी हयाती त बची पवंदुसि, ऐं इहो इनाम बि मिलंदो। भला पोइ ॾुखिया सुखिया जेके ॾींहं आहिनि, भला इहे त गुज़री वेंदा। जेरो बचियसि त हेॾी मिल्कियत मिलंदी, पर जेका मरी वियुसि त भला अलाह हिननि खे पियो खाराईंदो। भला हर कंहिंजो रब रोज़ ख़लकियो आहे, मां जेको आहे त मां केरु थींदो आहियां हिननि खे खाराइण वारो, मां त मिड़ई बहानो, रब हिननि खे पियो हलाईंदो। सो हिन वीचारे जो ॿुधो, चई त हाणे घर ॻाल्हि कंदुमि त मूंखे केरु छॾींदो कोन, कमाइण वारो हे, कंहिंखे बि कोन ॿुधाई। गॾहड़े हुयुसि, हुन गॾहड़े ते चढ़ी तकिड़ो तकिड़ो शहर ॾांहुं भॻो। हेॾे दरबार में माण्हू वेठा हुजनि, को अहिड़ो माण्हू हुजे कोन जेको इहा हाम हणे त मां पाणीअ में वेहंदुमि। बादशाह वज़ीर ॾे, वज़ीर कंधु हेठि कई वेठो। इते दरबारी हाणे ॼण बेज़ार थी, अब केरु कोन आयो, कंहिं हाम कान आई, ईअं उथण में आहे त हीउ वीचारो बि सहकंदो अची अंदरि पहुतो, ऐं दाह करे चई, ॾिठई जो त माण्हू पिया उथनि, दाह करे चई त भाउ मूंखे इहा शर्त मंज़ूर आहे। बादशाह सलामत, मां इन इहा जेका तव्हां ऐलान कयो आहे न, मूंखे इहा शर्त मंज़ूर, मां इन जे लाइ आयो, ॻोठड़ो मुंहिंजो परे हो, उन जे करे मूंखे देरि थी वई आहे, बाक़ी मूंखे इहा तव्हांजी शर्त मंज़ूर, मां पाणीअ में रहंदुमि, ऐं अलाह में उमेद आहे त सुभाणे पाण जे हथ सां तव्हां इनाम बि वठंदो। सभिनी ॾिठो, अखियूं खुटी वयूं सभिनी जूं। हिते वज़ीर खे बि कुझु हौसलो थियो। बादशाह हिन खे ॾिठो, वीचारे जा हाल ही न, ग़रीबाणो, मुंहुं मिसाल लटो कपिड़ो ग़रीबाणो, गुरबत, पेट ख़ाली, कॾहिं खाए कॾहिं मिसाल, त ॼण माना हिन वीचारे जो हाल जो अहिड़ो हुयो त बादशाह हिन खे ॾिसी ऐं हिन खां पुछई त जवान भला तूं आयो किथां आई? चई साईं मां तव्हांजे हिन बादशाहीअ में हिन शहर जे भरिसां ॻोठ खां आयो। बादशाह चएसि तोखे ख़बर आहे हे सभु माण्हू हिन सभिनी ॿुधो अथई, पर को बि हाम कोन थो हणे, तोखे ख़बर आहे त मुंहिंजो शर्त कहिड़ो आहे? चई हा साईं मूंखे ख़बर। बादशाह चएसि ठीकु आहे, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे, जे मोटी त भले मोटी वञ, बाक़ी जे हा तो करी त पोइ सुभाणे राति जो शर्त पूरी कंदासीं, मुक़ररु जॻह तोखे ॿुधायूं था, उते तूं पहुची वञ। चई साईं मूंखे क़बूल। बादशाह दरबार ख़तमु कई, बादशाह महिल ॾे रवानो थियो, माण्हू उथिया, हर को ॻाल्हि पियो करे, यार अदा हूंदो, अदा दिलेर हूंदो, अदा हीअं हूंदो, को चवंदो हूंदो वीचारो ज़िंदगीअ खां बेज़ार आहे, अदा चरियो आहे, अदा लालच थो करे, को कहिड़ी ॻाल्हि पियो करे, को कहिड़ी ॻाल्हि पियो करे। ॿी राति थी, हिनखे ॾसियो हुन, हे ग़रीब शख़्स बि अची पहुतो, हिनखे नदीअ जे कप ते वठी आया। नदीअ जे कप ते हिनखे वठी आया, शर्त हुई त राति सियारे जी, थधी राति, कपिड़ा ठुप न, सिर्फ़ु लांगोटो, पाणीअ में सॼी राति बीहणो अथसि, सिज उभिरे। हिन वीचारे खे कपिड़ा फाटल हुआ जेके उहे लहराइनिसि, लांगोटो ॿधराए हिनखे चइनि ॿार लह दरिया, शर्त आहे तोखे ख़बर आहे, बिस्मिल्लाह करे वीचारो लथो। थोड़ो तांगो हुयो, माना ईअं सम्झ त ॻिचीअ ताईं पाणी अचे पियो, उते हिनखे बीहारियो, जीअं मुंडी ॿाहिरि निकितल हुजे। हिन वीचारे खे उते बीहारे, हाणे अब मथां भॼी वञे, मथां का अहिड़ी शइ करे, बादशाह सिपाहियुनि जी ड्यूटी रखी, उहे कपर ते, बाबा तव्हां सॼी राति हिते वेहंदव, ॾिसिजो हिनखे त मथां का फेरा हेरी गेरी न करे। सी हुयो, सिपाहियुनि खणी थी मच ॿारिया, उहो वीचारो पाणी में बीठो आहे। सिपाही ते ड्यूटी वेठा पिया ॾियनि, वारे वारे सां वरी हर को उथी वरी हुन ग़रीब खे ॾिसे बि।
हे वीचारो हामत हणी बीठो, पर असीं पाणी थधो, सियारे जी रात, कपड़ा ठुप जिस्म ते न, बाजन सी पाणी हिनखे ईअं सम्झ डंग पियो हणे, डंग पियो हणे पाणी, बदन में स्याटो पइजी। आख़िर इंसान आहे साईं। परियां बादशाह जा सिपाही जेके उहे बाहिस ॿारियूं मज़े सां तव पिया वठनि, वरी घड़ी घड़ी रखी को अचे पियो जेको रुगो हिन जो हाल अहवाल ॾिसे। अञा सिज मस कनी कढी, माना सिज उभरियो, शर्त बि सिज उभरे जी। सिपाहियुनि बादशाह खे अची ॿुधायो साईं हमरा जेरो आहे। बादशाह ॿुधो, बादशाह हैरान थी, ईअं सम्झण चए पियो त मूंखे थी सघे थो त मां सही न ॿुधो हुजे, ॼण कननि ते एतबार न पियो अचे। वरी सिपाहियुनि खां पुछी त छा था चओ? सिपाहियुनि चयो साईं हमरा जेरो। वज़ीर वीचारे खे सॼी राति हुई, सो वज़ीर बि उन महिल उते बादशाह वटो, सिपाहियुनि जो इहा ॻाल्हि कई त वज़ीर दिलि में ॼण फतेह थी वज़ीर जी, शर्त वज़ीर खटी, ईअं खिली मुरकी बादशाह खे चई त साईं तव्हां ॾिठो न हींअर, तव्हां उन ॾींहुं पिया चयो तव्हां ॾिठो न, ॾिठो आहे न त कीअं बची वियो, जेरो थी वियो, मतिलबु जेरो आहे मरी कोन वियो। तव्हां पिया चयो त माण्हू लहंदो थधि में, सॼी राति जे पाणीअ में हुजे त उहो माण्हू मरी वेंदो। साईं तव्हां पिया हलो पंहिंजे तबियत ते, जेके ग़रीब महिनती माण्हू आहिनि न उन्हनि खे थधि या गर्मीअ जी न थींदी आहे। ॾिसो मां साॻी शर्त खटी। बादशाह परेशान हो, ईअं कीअं थो थी सघे, पर माण्हू हिकिड़ो ईअं सम्झ सॼो उघाड़ो थधो पाणी यख, उन में सॼी राति बीठो हुजे, इहो बची कीअं वञे। ख़ैर हाणे सिपाहियुनि जो चएसि, बादशाह सिपाहियुनि खे हुकुम कयो त वञो इन हमरा खे वठी। घड़ी कान गुज़री, सिपाही आया, इन ग़रीब वीचारे खे वठी आया। सॼी राति बर्फ़ जहिड़ो थधो पाणी, इंसान जो छा हाल आहे, ईअं सॼो जिस्म ईअं वीचारे जो कांटारियल हुजे। पर ग़रीब जो हुयो, वक़्तु ॾाढो हुन ग़रीब जो ॾुखियो गुज़रंदो हो, सो इनाम जी जो लालच हुयसि, हाणे खटियाई बि त उन में हिन खां ॿाहिरि निकितो त ॼण उहो सीउ हिन खां विसरी वियो। बाक़ाइदे ख़ुशीअ में तकड़ियूं तकड़ियूं बिरंगूं भरींदो अची सिपाहियुनि सां गॾु बादशाह जे महल में। बादशाह ॾिठो साॻो ई हमरा हुआ, जेरो आहे, शर्त खटी अथई। बादशाह हिनखे चयो भला ॾे ख़बर, तोखे जो न पाणीअ में छॾियोसीं, तूं उते सोची छा पियो, सोची छा पियो? न को माण्हू ॻाल्हाइण वारो ही न छा। हिन वीचारे चयो त साईं मां ग़रीब, मां वरी छा सोचींदुसि। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि हुई साईं, हिकिड़ी ॻाल्हि हुई, सीउ थियो पे, सीउ मूंखे थियो पे, ज़ाहिरा इंसान आहियां। पोइ ओचितो मुंहिंजी नज़र साईं तव्हांजे महल ते पई, उते पियो फानूस ॿरे, वॾा फानूस थींदा आहिनि, फानूस ॿरे पियो, उन खे चिताई ॾिसां पियो ऐं दिलि में रब खे पे ॿारायमि त ओ मुंहिंजा रब मूंखे बचाए त मां शल इनाम खटिया। हर हर तव्हांजे फानूस ॾे निहारियां पियो, थोरो ॼण ख़्यालु मुंहिंजो मट पियो थिए ऐं वरी सीउ दॿे पियो त रब खे यादि पियो। हिते बादशाह रड़ करे चयसि बसि बसि, छाजी शर्त खटी अथई, सम्झी वियुसि मां सम्झो तुंहिंजे जिस्म खे न फानूस मां गर्मी पती आहे, माना ईअं सम्झ तूं सॼो दिमाग़ जो कमु आहे न, दिमाग़ सोचे त सीउ थो थिए त थींदो, दिमाग़ सोचे सीउ नथो थिए न थींदो। तूं उते बि ईअं सम्झ ॼण फानूस खे पंहिंजे वेझो पियो सम्झी, ॼण तुंहिंजो सीउ घटि पियो थिए। न न न न तूं इनाम जो हक़दार न आहे, तूं इनाम जो हक़दार न आहे। तो फानूस खे ॾिठो आहे, फानूस जी गर्मी पई तोखे अचे, इन बचायो थी। पाण चई थो न मां तुंहिंजे फानूस खे पियो ॾिसां,
तॾहिं तूं इहो बचियो न त सवाल ई पैदा न आहे माण्हू ऐं माण्हू पाणीअ मां बचे न तूं इनाम जो हक़दार न आहे फानूस खे न ॾिसी हा ईअं तूं निकिरी अची हाल त मां पंहिंजो वाइदो कयो हो मां ऐलान बि कयो तोखे इनाम ॾियां वज़ीर शर्त बादशाह सां रखी ॿिया माण्हू जेके सॼे शहर जा जो को बि माण्हू इहा शर्त क़बूल करण लाइ तयारु न हो उन्हनि जो इहो फ़ैसिलो बादशाह जो ॿुधो त हैरान यार हे बादशाह जो कहिड़ो आहे इंसाफ़ सॼी राति ग़रीब पाणीअ में बीठो आहे किथे रहियो बादशाह जो महल उन जो फानूस जे ग़रीब उन खे ॾिठो आहे त बादशाह जो हिते त तोखे उन बचायो आहे उन जी तपश तोखे आई आहे तूं सोची पियो त इन जी तपश तोखे अचे पई इन जे करे तोखे थधि न लॻी आहे बसि साईं वॾा माण्हू आहिनि वॾनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ईअं हूंदियूं आहिनि वीचारो चुप थी वियो सिपाही हिन खे वीचारे खे ॿाहिरि वठी इनाम न मिलियो बादशाह हो ग़रीब हुजे त ॿियो को हुजे दाह कूक करे ज़ालिम बादशाह हूंदा दाह कर त उते जो उते हुकुम थी वञे जलाद खे सर कटियोसि सो वीचारे बहस कोन कयो चिपड़ी करे वीचारो ॿाहिरि निकितो अखियुनि में पाणी अची वियुसि त भला कहिड़ी आसीस खणी सॼी राति सीअ में लोड़ियो अथमि इहा ई पियो चवां त मन थिए त वक़्तु को ॾुखियो मुंहिंजो ॾुखियो वक़्तु जेको आहे उहो ख़तमु थिए हाणे बादशाह आहे बादशाह खे केरु छा चए वीचारो रोअंदो पंहिंजे ॻोठ में सभिनी खे ॾुख ॾाढो थियो बादशाह जी कई नाजाइज़ी बादशाह नाजाइज़ी कई हिते शर्त रखी वज़ीर जे भला मुंहिंजे शर्त जे करे हिन वीचारे सॼी राति लोड़ियो आहे ऐं हिन जो हक़ बि हुयो पर हाणे बादशाह खे केरु चए वज़ीर निकितो सो वञी हिन खे ॻोल्हे हिन खे कुझु पैसा ॾिना वज़ीर हिन खे पैसा ॾिना त अचे पैसा वठि पर इहा ॻाल्हि कंहिंसां न कजां जी इहा ॻाल्हि कई न त न तुंहिंजो ख़ैरु हूंदी न मुंहिंजो ख़ैरु हूंदी चुपड़ी करे बसि इहो आहे मां सम्झां थो त तोसां नाजाइज़ी थी आहे पर हाणे बादशाह खे केरु चवे शर्त मुंहिंजी रखियल आई ऐं सभु सम्झनि था त तो शर्त पूरी कई आहे पर हाणे बादशाह जो वकड़ थो ॾिए त बादशाह खे केरु छा करे तंहिंजे करे तो यार लोड़ियो आहे तो पंहिंजी जान सहाई आहे तंहिंजे करे हे मां तोखे ॼाण थो पर ख़ुदा खे मञ इहा ॻाल्हि कंहिंसां न कजां ॻाल्हि कंदे तुंहिंजो बि ख़ैरु न थी मुंहिंजो बि ख़ैरु न थी हुन ग़रीब खे जो पैसा मिलिया त हिते कुझु हथ थियुसि वज़ीर खे दुआऊं कंदो उहो वीचारो हले कुझु ॾींहं गुज़रिया वरी गर्मियूं आयूं हिकिड़े ॾींहुं वरी बादशाह ऐं वज़ीर साॻियो ई उन नदीअ जे किनारे सां घुमण आया वज़ीर हलंदे हलंदे थोरो अॻिते वियो बादशाह अॻिते वधी वज़ीर वटि आयो ॾिठई त वज़ीर ज़मीन ते त्रिकुंडी चुल्हि वांगुरु टे ड्रिघा बांस जा लकड़ा वज़ीर खोड़िया आहिनि उन्हनि जे बिल्कुलु मथां चोटीअ ते हिकिड़ी नंढड़ी रखी अथई देगड़ी उन्हनि ते रखई देगड़ी बांस जी लकड़नि ते ऐं हेठि ज़मीन ते ॿ चार नंढड़ा छोॾा रखई छोॾा रखी हाणे हुते बाहि बाहिण जी कोशिशि पियो करे वज़ीर बादशाह वज़ीर खे ॾिसी चयो वज़ीर हे छा पियो थो करी वज़ीर चयो त साईं अॼु दिलि चयो त पंहिंजे हथनि सां खिचड़ी रधे खावां ईअं चई वरी बाहि खे फुकूं ॼण बादशाह ॾिसेसि पियो हिन जो ईअं चयसि वरी बादशाह खां खिल निकिरी वई टहक ॾेई ऐं वज़ीर खे चई त वज़ीर हेॾो तूं वज़ीर अकाबर माण्हू अकुलारो माण्हू कमु चरनारा पियो थो करी देगड़ी रखी अथई आसमान ते केॾा बांस जा लकड़ा आहिनि वॾा उहो देगड़ी रखी अथई आसमान ते ऐं हेठां रखिया अथईसि ॿ छोॾड़ा हाणे तो चई त इनखे बाहि ॾियां त खिचड़ी पचे वज़ीर यार जहिड़ो तुंहिंजो हाल आहे त इहा खिचड़ी त साल में बि कान पचंदी तूं थो चई त दिलि थी चए त अॼु खां
ही तो तिरन वारा कम पे थो करी। बांस जा लकड़ा उन्हनि ते रखी थी देगड़ी, हेठि रखिया थी 2 छोॾा। हाणे इन्हनि खे तो बाहि ॾीं त इन्हनि जो तव इन छोॾनि जो केॾी महिल मथे वेंदो। बांस जा लकड़ा केॾा ढिघा आहिनि। बादशाह जो वज़ीर खे चयो त वज़ीर उथी बादशाह खे चयो त साईं छो न साईं थींदो, खिचड़ी ठहंदी। तंहिंजे करे दरिया में बीठल माण्हू खे मेल परे पियो थो फानूस ॿरे, उन जे रोशनीअ मां गर्मी मिले त भला पोइ हितां मुंहिंजी बाहि सां खिचड़ी छो न ठहंदी। मेल परे महल हो तव्हांजो, उते फानूस पियो ॿरे त तव्हां था चओ त उन जी गर्मी तोखे मिली आहे तॾहिं बचो आहे, उन जी गर्मी मिली अथई तॾहिं बचो आहे। सो साईं हे त भला वरी बि लकड़ा हिते हिन हे कहिड़ो मेल परे छो न मुंहिंजी खिचड़ी पचंदी। हाणे वज़ीर माना इहो वकड़ ते हुनखे आंदो त हाणे बादशाह खे मां कीअं चवां त तूं ग़लति थो करी। तंहिंजे करे बादशाह खे पंहिंजे ई ॻाल्हि में फासायां। हा, जेॾी महिल बादशाह खे इहो जो चई त बादशाह खे ॻाल्हि यादि आई। बादशाह शर्मिंदो थियो ॾाढो। बादशाह ॾाढो शर्मिंदो थियो। वज़ीर खे चई हा यार बराबरि, हाणे सोचां थो त बराबरि मां इहो ग़लति कयो। सॼी राति हुन ग़रीब खे, ऐं छा त हुन सॼी राति वेही वीचारे पंहिंजा मनसूबा ठाहिया हूंदा त हे मिलंदा त मां हीअं कंदुमि हीअं कंदुमि हीअं कंदुमि। ऐं केॾो हिन ग़रीब खे सीउ दॿियो हूंदो, पर सिर्फ़ु रुॻो हिन इनाम जी लालच ते वीचारो निकिरे बि न पियो। उहा त हुनजी हयाती थी सघे थो मरी वञे हा, पर पोइ बि वीचारो उहो भॼी वियो ऐं मां हुनजो क़दुरु कोन कयो। मां हुनखे मोटाए छॾियो। सो यार बराबरि तुम्हारी ॻाल्हि सही आहे, मुंहिंजी ग़लती आहे। वज़ीर इन खे घुराए। वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। उन महिल ई वज़ीर घर त ॾिठल हुयुसि। वज़ीर माण्हू मोकिलिया हुन ग़रीब खे घुराइनि। ग़रीब पहिरियों त परेशान थी वियो त भला बादशाह वरी अलाए छा ते ॼमरियो अलाए छा, घुराइनिसि। पोइ जेॾी महिल पहुतो त वज़ीर ॿुधायसि त बादशाह खे पंहिंजी ग़लती महसूसु कई आहे बादशाह, ऐं बादशाह तोखे इन जे लाइ घुरायो आहे त तोखे इनाम मिले। ग़रीब ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हुनखे इनाम ॾिनो। ग़रीब वज़ीर खे ऐं बादशाह खे दुआऊं कंदो पंहिंजे ॻोठु रवानो।